कोटरी में कमिश्नर हैदराबाद तरफान खुलियल कचहरी कोठाई अवाम जा मसला बुधा वया। म्यूनिसिपल कमेटी बोलहड़ी में खुलियल कचहरी में शहरन तरफान कमिश्नर हैदराबाद मोहम्मद अब्बास बलोचाडो शिकायतुन जा ढेर लगाए छड़िया। शहरन तरफान पीअण जे पानी, बिजली, रेवेन्यू ऐं ॿियनि मसलनि बाबति दावूं कयूं वयूं। कमिश्नर अमलदारनि खे हिदायत कंदे चयो त शहरन खे पीअण जे पाणी जी फराहमी यकीनी बणाई वञे, छाकाणि त पाणी बुनियादी हक़ आहे। कमिश्नर हैदराबाद मोहम्मद अब्बास बलोच मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त स्कूलनि में उस्तादनि जी गैरहाज़िरी जी निशानदेही कई वञे, उन्हनि खिलाफ़ कार्रवाई कई वेंदी। शहरनि जा ॿिया मसला बि हल कया वेंदा। पाणी जो तव्हांजो हिकिड़ो राइट आहे त पाणी तव्हांखे मिलणु खपे। HDA बंदि कयो आहे या जीअं ॿुधायो अॻे त पहिरियां पाणी मिलंदो हो, हाणे बंदि थी वियो आहे। असां उनखे रिस्टोर कंदासीं। स्कूल तव्हांजे जंहिंमें टीचर्स कोन्हनि के असां मां जीअं अॻे खे चयो तव्हांजो सहाफ़ी दोस्तो जेकॾहिं पर्टिकुलरली नाला लिखी ॾियनि था स्कूलनि जा, एप्लीकेशन ॾियनि था त असांखे उन ते कार्रवाई कंदे अञा वधीक आसानी थींदी, उनखे असां कंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।